हिंजे माना पेजी असली बोणींदो साज़ जेको सिंध जो माना मिट्टी मां ठहियल आहे। सिंध जी हिकिड़ी सकाफ़त। हाणे इहो फ़क़ीर साईं असांखे हिन मां सुर ॾींदो ॿुधाईंदो ऐं उहो ॿुधंदासीं। फ़क़ीर ज़ुल्फ़कार लुंड साहिबु। तव्हां कहिड़ा अॼु हुनजे ॻोठ में वेठा आहियूं। असां चाइना, दुबई, नेपाल इहे मुल्क घुमी आया आहियूं। हाणे हिन ते थोरो तव्हांखे भेर बि ॿुधायूं था। भाई बाग़ी जी धुन आहे पुराणी, मशहूरु आहे घणी। खड़ी नीम के नीचे हूं, खड़ी नीम के नीचे हूं ता हिकली। वाह 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 वाह, ज़बरदस्त। सही बात, सही बात। माशाल्लाह माशाल्लाह, वाह सही वाह, वाह सही वाह फ़कीर साहब, वाह 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 फ़कीर ज़ुल्फ़कार साहब, वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त।